सूरह ज़म्र रुकू नंबर 6। मुंहिंजे तरफ़ां उन्हनि खे चयो त ए मुंहिंजा उहे बानहाओ जिन पाण ते ज़ुल्म कयो, अमीं अल्लाह जी बाज खां नाउमीद न थियो, छो त अल्लाह सभु गुनाह बख़्शींदो आहे। बेशक उहो ई बख़्शणहार महिरबान आहे ऐं पंहिंजे पालणहार ॾांहुं वरो ऐं उन खां अॻे संदसि फ़र्माबरदार थियो जो अव्हां वटि अज़ाब अचे ऐं वरी मदद न ॾिना वेंदव ऐं अव्हां जे पालणहार खां अव्हां ॾांहुं जेका बिल्कुलु चङी शइ नाज़िल कई वई आहे, तंहिंजी उन्हीअ खां अॻु ताबेदारी करियो जो अव्हां वटि ओचितो अज़ाब अचे ऐं अमीं बेख़बर हुजो। उन्हीअ करे ख़ुदा ॾांहुं मुहाड़ करियो ऐं क़ुरान जी ताबेदारी करियो त मतां पोइ को बि जीव चवे त है अरमान जो अल्लाह जे दीन में सुस्ती कयमि, ऐं बेशक आउं त ठठोलियूं करण वारनि मां हुअसि, या चवे त जेकॾहिं अल्लाह मूंखे हिदायत करे हा त ज़रूरु परहेज़गारनि मां थियां हा, या जॾहिं अज़ाब ॾिसे तॾहिं चवे त जे मुंहिंजो ॿियो भेरो दुनिया में वञणु थिए त जेकर भलारनि मां थियां। चइबोसि त हाओ बेशक तो वटि मुंहिंजूं निशानियूं हुयूं, पोइ उन्हनि खे कूड़ो ॼातई ऐं वॾाई कयई ऐं काफ़िरनि मां थिए, ऐं क़यामत जे ॾींहुं तूं उन्हनि खे ॾिसंदे जिन अल्लाह ते कूड़ ॿधो त संदनि मुंहं कारा थियल हूंदा। वॾाई कंदड़नि जी जाइ दोज़ख में न आहे छा? ऐं जिन परहेज़गारी कई तिन खे अल्लाह संदनि छोटकारे जी हंध में दोज़ख खां बचाए पहुचाईंदो, न की खेनि का मदाई पहुचंदी ऐं न की उहे ग़मगीन रहंदा। अल्लाह ई सभु कंहिं शइ जो ख़ल्क़ींदड़ आहे ऐं उहो सभु कंहिं शइ जी संभाल कंदड़ आहे। आसमाननि ऐं ज़मीन जूं कुंजूं उन्हीअ वटि आहिनि, ऐं जिन अल्लाह जे निशानियुनि जो इनकार कयो उहे ई शीए वारा आहिनि।